लेक्चर में असी आणपूर जी मल्टीप्लिकेशन के बारे में सीखंदासीं। आणपूरन जी ज़रब मल्टीप्लिकेशन 5/8 इंटू 6/7 5/8 मल्टीप्लाई 6/7। इन मल्टीप्लाई करण जा ॿ तरीक़ा आहिनि। मेथड 1 त न्यूमिनेटर के न्यूमिनेटर से मल्टीप्लाई कयो, डिनोमिनेटर के डिनोमिनेटर से मल्टीप्लाई कयो। 5/8 इंटू 6/7 5 6 30 7 8 56। इनके हाँ शार्ट करणो आ, सिंप्लीफाई करणो आ। बिनी ते बिन जो टेबल लगे तो इन ते बिन जी टेबल 15 दफ़ा, इन ते बिन जी टेबल 28 दफ़ा। ये थी तो 15/28 15/28। मेथड 2 5/8 इंटू 6/7। असां हिन सम के आंसर का पो सिंप्लीफाई कयोसीं जॾहिं असांखे आंसर मिली वियो। पर हिन सम के असां मल्टीप्लाई करण का अॻ में ही सिंप्लीफाई करे सघूं था। जीअं हिते ॾिसो 6 हिते न्यूमिनेटर आ, डिनोमिनेटर 7 आ, ॿियो डिनोमिनेटर 8 आ ऐं न्यूमिनेटर 2 आहिनि। हिकिड़ो ही न्यूमिनेटर आहे हिन फ्रैक्शन में, ॿियो ही न्यूमिनेटर आहे। न्यूमिनेटर ऐं डिनोमिनेटर हिक ॿिए में शार्ट थी सघनि था। जीअं ॾिसो ॿिन्ही ते कॉमन टेबल लॻे थी, हिन ते बि 2 जी टेबल लॻे थी, हिन ते बि 2 जी लॻे थी। हिते ही शार्ट करे पोइ असीं मल्टीप्लाई कयूं। हिन ते 2 जी टेबल 4 टाइम ऐं हिन 6 ते 2 जी टेबल 3 टाइम। टी जी टेबल लॻी 3 टाइम, 2 जी टेबल लॻी 4 टाइम। हाणे मल्टीप्लाई कयूं अंश के अंश सां, न्यूमिनेटर के न्यूमिनेटर सां, डिनोमिनेटर के डिनोमिनेटर सां। 5 3 15 4 7 28। ये आंसर बिनी में साॻियो ईंदो असांखे। हिन मेथड सां कयूं या हिन मेथड सां सिंप्लीफाइड। एग्जाम्पल 2 मेथड 1 सां 7/12 इंटू 10/9। न्यूमिनेटर के न्यूमिनेटर सां मल्टीप्लाई कयो। 7 10 70। डिनोमिनेटर के डिनोमिनेटर सां 12 9 108। ओके, हाणे ॿिन्ही ते हिन खे सिंप्लीफाई कयूं, टेबल हणूं। हिन ते बि 2 जी टेबल लॻे थी। 70 ते 2 जी टेबल लॻी 35 दफ़ा ऐं 104 ते 2 जी टेबल लॻी 54 टाइम्स। ही आंसर थी वियो। ही सिंप्लीफाइड आहे, वधीक का बि टेबल ॿिन्ही ते नथी लॻे। ॿिए मेथड सां, मेथड 2 सां हिन खे कयूं सॉल्व। हाणे 7/12 10/9। हिननि ॿिन्ही ते ही न्यूमिनेटर आहे, ही डिनोमिनेटर आहे, ॿई शार्ट थियनि था, सिंप्लीफाई थियनि था। पहिरियां सिंप्लीफाई कयूं, ही ॿई नथा थियनि सिंप्लीफाई। हिन ते टेबल लॻी 2 जी 6 टाइम 12 ते ऐं 10 ते टेबल लॻी 2 जी 5 टाइम। हाणे न्यूमिनेटर के न्यूमिनेटर सां मल्टीप्लाई कयूं, डिनोमिनेटर के डिनोमिनेटर। 5 7 35 अपॉन 6 9 50 54। ही आंसर ऐं ही आंसर सेम आयो। मेथड 1 सां या मेथड 2 सां, ॿिन्ही सां आंसर सेम ही ईंदो। एग्जाम्पल 3 मेथड 1 20/3 इंटू 7/12। ॿिन्ही खे मल्टीप्लाई कयो, न्यूमिनेटर के न्यूमिनेटर खे। ही थींदो 720 140 डिवाइड बाय 312 दैट्स 3 12 36। ॿिन्ही ते टेबल लॻे थी 2 जी। हिन ते लॻी 18 दफ़ा, हिन ते लॻी 70 दफ़ा। 70/18। वरी ॿिन्ही ते अञा बि टेबल लॻे थी, हिन ते 35 टाइम, हिन ते 9 टाइम। आंसर थी वियो 35/9।
मेथड 2 सां सॉल्व कयूं इनखे। मेथड 2 सां 20/3 इंटू 7/12 हिननि ॿिन्ही खे शार्ट करे सघूं था असीं। हिन ते 4 जी टेबल थी लॻे, हिन ते 4 जी। ही न्यूमिनेटर आहे, ही डिनोमिनेटर आहे। हे हिननि ॿिन्ही ते का बि टेबल नथी लॻे जो असीं हिननि खे शार्ट कयूं। हिन ते 4 जी, हिननि ॿिन्ही ते 4 जी लॻे थी। हिन ते 3 टाइम 4 जी टेबल 12 ते, ऐं 20 ते 5 टाइम 5 7 हाणे न्यूमिनेटर, हाणे मल्टीप्लाई कयो न्यूमिनेटर खे न्यूमिनेटर सां, थींदो 5 7 35 ऐं 3 3 9। आंसर थी वियो इहो। नाउ वी सॉल्व एग्जाम्पल 4। 15/14 इंटू 21/20। हिन एग्जाम्पल में पहिरियां डायरेक्ट मेथड 1 सां बि हिनखे करे सघूं था, 2 सां बि असीं करे सघूं था, पर हिते मेथड 2 वधीक आसान रहंदो, छाकाणि त हिननि में बि कॉमन आहे, हिननि ते बि कॉमन टेबल लॻे थी, हिननि ते बि कॉमन टेबल लॻे थी। हिन ॿिन्ही ते 5 जी टेबल लॻी, 5 जी टेबल 3 टाइम, हिन ते 5 जी टेबल 4 टाइम, 5 3 15 ऐं हिन ते 5 जी टेबल लॻी 4 टाइम। ऐं हीअ बि ॿई न्यूमिनेटर ऐं डिनोमिनेटर शार्ट थी सघंदा, ॿिन्ही ते 7 जी टेबल लॻे थी। हीअ थींदो 3 टाइम 7 जी टेबल, हिते 2 टाइम 7 जी टेबल। नवां जेके थी विया, न्यू जेके एंट्रीज़ थी वियूं, नयूं एंट्रीज़ कहिड़ी थियूं, हीअ थी वियो 15 जी जॻह ते 3 थी विया, 14 जी जॻह ते 2 थी विया, 21 जी जॻह ते 3 थी विया, 20 जी जॻह ते 4 थी विया। मल्टीप्लाई कयूं हाणे, हे 3 इंटू 3, 3 3 9, हे 4 डिनोमिनेटर, ॿियो डिनोमिनेटर ऑफ पहिरियों डिनोमिनेटर 2, ॿियो डिनोमिनेटर ऑफ 4, हीअ थींदो आंसर 8। 4 2 8, सिंप्लीफाइड फॉर्म। पर हिनखे अञा असीं, ही इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे, असां कंपाउंड फ्रैक्शन में हिनखे लिखी सघूं था। 8 1 8, हिकु बचो 1/8, ऐं हीअ बि कंपाउंड फ्रैक्शन आहे, हिनखे असीं लिखी सघूं था हुन फॉर्म में। हीअ बि इम्प्रॉपर आहे, कंपाउंड में लिखी सघूं था। 9 जो टेबल हिन ते हणो, 3 टाइम 9 जो टेबल 27 थींदो, 9 टका 27, 9 3 27, बचा 8, 8 भाङे 9, ऐं हीअ बि सिंप्लीफाई साॻी तरीक़े सां थी वेंदो। क्वेश्चन नंबर 5। क्वेश्चन नंबर 5, 5a 1/3 इंटू 7 2/5। क्वेश्चन 5 खे सॉल्व करण लाइ पहिरीं असीं हिनखे इम्प्रॉपर फ्रैक्शन में लिखंदासीं। कंपाउंड आहे, इम्प्रॉपर में लिखी पोइ सॉल्व कंदासीं। 5 3 15, 15 ऐं 1 16/3 इंटू 5 7 35, ॿिन्ही खे मल्टीप्लाई कयो, 35 थींदा, 35 में हीअ लिखियो त 37/5। हीअ मेथड आहे कंपाउंड फ्रैक्शन खे इम्प्रॉपर में चेंज करण जो। कंपाउंड खे इम्प्रॉपर में चेंज कयोसीं, फर्स्ट स्टेप। हाणे ॿी स्टेप में असीं मल्टीप्लाई कंदासीं। हिननि ॿिन्ही ते का बि टेबल नथी लॻे कॉमन, हिन ॿिन्ही ते बि का टेबल कॉमन नथी लॻे, तंहिंजे करे 16 खे 37 सां मल्टीप्लाई कंदासीं, ऐं 3 खे असीं 5 सां मल्टीप्लाई कंदासीं। 3 5 थी वेंदो 15। हाणे 16 खे 37 सां मल्टीप्लाई कयूं, 37 इंटू 16, ओके 16 1 16, 16 7 112, 2 हिते 11 मथे, ओके। हिन सां मल्टीप्लाई 48 48, 3 16 48 एंड 11 थींदो 59, 952, 592 आंसर थी वियो। हिनखे असीं लिखी सघूं था, हीअ कंपाउंड फ्रैक्शन में लिखी सघूं था असीं हिनखे। इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे, असीं हिन कंपाउंड फ्रैक्शन में लिखंदासीं। 15 जी टेबल हणोसि, 3 टाइम लॻी, 14 हेॾे हेॾे विया, हिन ते 15 जी टेबल लॻाईंदासीं 114 ते, 114 ते 9 टाइम लॻंदी टेबल, बचा 7 7/15, हीअ थी वियो आंसर।
एग्जाम्पल नंबर 6 में हिनखे पहिरियां कंपाउंड फ्रैक्शन आहे इम्प्रॉपर में लिखी करे मल्टीप्लाई कंदा 3 3 जा 9 9 9 2 11 11 अपॉन 3 इंटू 9 अपॉन 5 9 इंटू 11 99 5 इंटू 15 15 5 इंटू 3 15 हिनखे असीं इम्प्रॉपर आहे कंपाउंड में लिखूंसि 6 पहिरियां हिनखे शॉर्ट कयूं ॿिन्ही ते शॉर्ट असीं हिते बि करे सघूं पिया 3 टेबल आणोसि 1 टाइम हिन ते 3 टाइम 3 11 जा 33 अपॉन 15 ही इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे कंपाउंड में लॻूं 6 5 टेबल 6 टाइम लॻी 3 बचा 3 अपॉन 5 ही थी वियो आंसर।